गढ़ी खैरू में BNP पारां शानदार रैली कढी हुई। रैली शहर के मुख्तलिफ रस्तनि खां थींदे 5 गली चौक ते पहुती। रैली के खिताब कंदे BNP जे मरकजी अगवान नज़ीर अहमद खोसो, PS 3 जो उम्मीदवार मोहम्मद नूर बिरोही, BN ऑर्गेनाइजर गुलाम जान मेंगल, BP 16 जाफराबाद बशीर अहमद मेंगल, BP 17 रहीम बख्श मेंगल, कामरेड नसरुल्ला खान, मीर राफे मेंगल, ईद मोहम्मद बिरोही, अब्दुल गफार मेंगल चयो त गढ़ी खैरू जे बाशर अवाम हिन वक्त सुजाग थी चुकी है। 5 सालन में हिन वक्त ताईं गढ़ी खैरू जे मुख्तलिफ गोठन में रोड, स्कूल, बिजली जी सहूलत कान ॾिनी वई आहे। 2022 जे बरसाती बोर दौरान उन वक्त MPA MNA कया किथे हुआ। उन वक्त मुतासिर रोड ते दरबदर वारी जिंदगी गुजारे रहा हुआ। अवाम गढ़ी खैरू PS 3 ते BNP जो उम्मीदवार मोहम्मद नूर बिरोही गरीब घराणे सां ताल्लुक आहे। वोट अवाम जी ताक़त आहे, वोट ज़मीर आहे। जॾहिं को बि माण्हू वोट के विकिरो करे थो त उहो पंहिंजी ज़मीर के विकिरो कयो थो। हिकु उम्मीदवार इलेक्शन के करोड़े रुपया ख़र्च करे इहो उम्मीदवार खटण खां पोइ अवाम जा कहिड़ा कम कंदो। मोहम्मद नूर बिरोही हिन वक्त बि अवाम सां सचो आहे।